अस्सलाम वालेकुम। जो पंहिंजो ज़मीर ॾिसी अवां जी ख़िदमत में हाज़िर आहियां। अवां जे लाइ दुआऊं तव्हां जिते बि जो आबाद हुजो ऐं हमेशह गुलाब जे गुल जीअं मुस्कुराईंदा रहो। प्यारा दोस्तो, अवां खे ख़ूबसूरत शाइरी बि ॿुधाईंदासूं ऐं उन खां अॻु में अवां खे नए साल जी लख लख मुबारकूं। दुआ आहे तव्हां जे अङण ते ख़ुशियुनि जा पोपट उॾरंदा रहनि। हाणे अवां खे ख़ूबसूरत शाइरी ॿुधायूं था। उमेद आहे त अवां खे पसंदि ईंदी ऐं पंहिंजी राय खां, क़ीमती राय खां असांखे आगाह ज़रूरु कजो। असांजो अॼु बि ॾुखनि वारो हाल आहे, हाणे त आयो वरी नओं साल आहे। घर बि बरसाति जा ड्रथल ऐं पेट ख़ाली, पट ते वेठल बुखायल जो सवाल आहे। असांजो अॼु बि ॾुखनि वारो हाल आहे, हाणे त आयो वरी नओं साल आहे। गुज़िरियल यादूं ऐं किसा यादि आहिनि, बेवफ़ा दोस्तनि बि कयो कमाल आहे। असांजो अॼु बि ॾुखनि वारो हाल आहे, हाणे त आयो वरी नओं साल आहे। पेजारो में पीर ऐं भोतार पहुचनि था, चवनि था वोट ॾियो, इहा हिकु चाल आहे। असांजो अॼु बि ॾुखनि वारो हाल आहे, हाणे त आयो वरी नओं साल आहे। अला साईं त हिसाब ज़रूरु वठंदो, अला साईं त हिसाब ज़रूरु वठंदो, जंहिं बि खाधो ग़रीबनि जो माल आहे। असांजो अॼु बि ॾुखनि वारो हाल आहे, हाणे त आयो वरी नओं साल आहे। ज़मीर जेकी पिरी विया मोकिलाए, ज़मीर जेकी पिरी विया मोकिलाए, ॾेसी उन्हनि जो विछोड़ो खाल आहे। असांजो अॼु बि ॾुखनि वारो हाल आहे, हाणे त आयो वरी नओं साल आहे। प्यारा दोस्तो, इन शाइरीअ खां, इन वीडियो जेका अवां ताईं पहुती, पंहिंजी राय खां असांखे ज़रूरु आगाह कजो। इन ई ते अवां जो पंहिंजो ज़मीर ॾेसी अवां खां मोकिलाए थो। साथ सलामत, अल्लाह निगहबान।